शिकारपुर में मौलाना सराज अहमद काके पोटो खां फुर थियल मोटरसाइकिल चोर मौलाना सराज अहमद जे ॻोठ दरवेश काके पोटो में फिटी करे विया, जंहिंजो इतला मिलण ते SHO सुल्तानकोट मोहम्मद नवाज़ कोराई फिंगरप्रिंट टीम साण करे पहुची वियो। SHO मोहम्मद नवाज़ कोराई मौलाना सराज अहमद ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां लॻा पिया आहियूं इन कोशिश में, असांजा ऑफिसर भी लॻा पिया आहिनि इन कोशिश में जेको आहे जल्द जेको आहे गिरफ़्तारी थींदी, चोरनि खे बेनकाब कंदासीं। अहिड़ी माना अहिड़ी का गिरफ़्तारी अमल में न आई आहे। बाक़ी जेको राति मोटरसाइकिल उछले विया आहिनि वेठा आहियूं, फिंगर प्रिंटर अचनि था, ट्रेसिंग वेसिंग करायूं था पिया। अलाह कंदो त जेको आहे 2-3 ॾींहंनि में जेको आहे मसइलो हल थी वेंदो। सभिनी सां मथे बि राब्ते में आहे। हाँ अल्हम्दुलिल्लाह हो असां सां इन कम में सुठो तावन कनि था। हींअर बि असां सां गॾु आहिनि, ॾुख जा भाईवार आहिनि, चवनि था त असां इंशाअल्लाह लॻा पिया आहियूं। कंहिं हिकिड़े माण्हूअ जो कमु न आहे जो असां हुनखे गिरेबान खां पकिड़े यकदमि मैदान में आणियूं। SHO साहिब जो चवणु आहे त असां उन हक़ीक़ी माण्हूअ खे बेनकाब करणु चाहियूं था त जिन इहे बच्चा आहिनि, जिन इहे जेके इन्हनि खे पंहिंजो परवरिश कनि था। सो इन जे करे अवां बि दोस्त अवां बि दुआ कयो। या मोटरसाइकिल अवां जे साम्हूं पई आहे, इन मां त ख़ासि मालूम थी वियो त मोटरसाइकिल जी ज़रूरत उन्हनि खे न हुई, मुंहिंजी ज़रूरत हुई। हयात या मौत अल्लाह जा आहे ऐं इंशाअल्लाह जी हाँ ज़ाती मसइलो त मुंहिंजो कंहिंसां हिकिड़े तिर बराबरि बि कोन्हे जो मां कंहिंजो नालो खणां। मां ख़ुदि परेशान आहियां त आख़िर एॾो दिलेर केरु आहे। इहो पहिरियों जेको मुंहिंजे मदरसे में हमिलो कयूं या हुनजी शुरूआत हुई, उन वक़्तु मां शिकारपुर स्टोरगंज थाणे जी हद ते नदीम भाई हुयो, ॿिया हुया, मां उन्हनि खे इहो अर्ज़ु कयो त हिननि शुरूआत चाकुनि खां कई आहे ऐं अॻिते हली गोलियूं खणी ईंदा। पोइ SHO खे यादि आहिनि या उनखां विसरी वियूं, उन्हनि खां मां मुतमइन कोन आहियां। सुबुह सां वठी असांखे साईं घुरायो, असां पहिरें सां हुया जंहिंखे चौपला पिया आहिनि, पहिरियों गाड़ो कोई कोन्हे, 4 त असां ॾिठासीं। हाँ पहिरें में 4 हुया, जेको रोड वठी स्कूटर फुरे हेठि कच में कोन लथा, जो कच में लहिया जा पहिरियों गाड़े हुजे हा, पोइ बि असां सुञाण कयूं आहे। पाण चौपलनि में को बि ख़बर को बि पागी न ॿुधाए सघंदो त हे चौपलनि में कहिड़ो ज़ात आहे, छा आहे छा न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।